दर्द खणी मां बस्ती बस्ती भिटकियो हां। ऐ धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भिटकियो हां। ऐं कारिन कारिन रातनि में मां जुगनू बणजी जरकियो हां। मूं वस्ती वस्ती सेन ही मां जन्म जन्म जो जोगी हां। आरोग रगुन में धरती जो ए धरती तुंहिंजो रोगी हां। ए धरती तुंहिंजा गीत चई हर दिल खे मूं धड़कायो आ। ऐ धरती तुंहिंजा गीत चई हर दिल खे मूं धड़कायो आ। हर दिल में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जागायो आ। हर दिल में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जागायो आ। धरतीअ जो जेकॾहिं बैत पढ़जे ऐं त उन जो अंदाज़ बि अहिड़ो हुजे ऐं उहे लफ़्ज़ बि अहिड़ा हुजनि जो माण्हू अवाम मोहिजी पए त न बहितर माशाअल्लाह इहा हुनजी दिलजोई आहे जो अव्हां जे साम्हूं न पंहिंजे शेर जो मुज़ाहिरो कयो उन्हनि खे जस हुजे। साईं जेकर ॿियो को दोस्त पंहिंजी राय ॾियणु चाहे मां मज़रत थो खयां भाऊ वसीम ख़ान मुंहिंजी यादि ताज़ा कराए छॾी ऐं जेकी ग़लतियूं हुयूं इंशाअल्लाह असां उहे ईंदड़ साल न दुहिराईंदासीं। ऐं इंशाअल्लाह इहो प्रोग्राम असां ॿाहिरि कंहिं वॾे पैमाने ते कंदासीं ऐं इन प्रोग्राम खे असां तारीख़ जो यादगार प्रोग्राम इंशाअल्लाह बणाईंदासीं। पूरी पूरी अल्लाह में उमेद आहे ऐं अवां सभिनी दोस्तनि जो ताउन रहियो। हा ऐं हिन खां पोइ हिकिड़ी असांजो दोस्त नात पढ़ंदो त उन खां पोइ जेकॾहिं मां चवंदुसि त मोहम्मद ख़ान सियाल साहिब बि पंहिंजी राय पेश करे त ॾाढो भलो थींदो। साईं अवां जे साम्हूं हमदिया नात कलाम पेश कंदो मोहम्मद